मेट्रो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जो कि जुंगशाई में जश्न आज़ादी मुबारक के मौके ते मैन प्राइमरी स्कूल जुंगशाई के हेडमास्टर सां अल्ताफ़ अलीजो की क़यादत में स्कूल के शागिर्दनि के हथन पाकिस्तान जा झंडा झंडियों खणी जोश ऐं जज़्बे से पाकिस्तान जिंदाबाद जा नारा हणंदा प्राइमरी मैन स्कूल खां रैली कढी शाही बाज़ार खां जुंगशाई प्रेस क्लब ताईं वई। मुक़रर अॻवाननि पिणु पाकिस्तान 14 अगस्त के हवाले से रोशनियों वॾियूं। हिननि चयो त आज़ादी असांजी मुफ़्त में न मिली आहे। असांजे वॾनि ऐं पाक फ़ौज वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। 14 अगस्त जे पाकिस्तान जो बानी मोहम्मद अली जिन्ना ऐं ॿियनि लीडरनि अंग्रेज़नि मां जान छॾाइण असांखे प्यारो मुल्क आज़ादु करे ॾिनो। अॼु असीं पाकिस्तानी क़ौम आज़ादु आहियूं।